डोकरी एयरपोर्ट थाने जी हद मांडलिन ते नामालूम चोरन 5 दुकाननि जा ताला टोड़े लखे रुपए जो सामान चोरी करे फरार थी विया। गुज़िरियल रात मोहन जो दड़ो लॻ मांडलिन शहर में नामालूम चोरन कपड़े जी दुकान ता ताला टोड़े दुकान में पियल सुबल अनसुबल 100 जोड़ा चोरी करे 2 बैटरियूं रोक रक़म चोरी करे फरार थी विया आहिनि। बे पासे उमर मंगरे जी मोबाइल दुकान में नामालूम चोर ताला टोड़े सामान खणी विया, जॾहिं त दुकानदार अखिल भट्टी गुलाम नबी मशहूरी महरम मशहूरी अरफान जे दुकान ता नामालूम चोर ताला टोड़े सुबियल कपड़ा बैटरियूं रोक रक़म चोरी करे फरार थी विया। वाक़ई खिलाफ दुकानदारन जो एयरपोर्ट थाने जे पुलिस खिलाफ एहतजाज कयो आहे। उन सिलसिले में दुकानदार उमरान चन्नू चयो आहे त असां मज़दूर माण्हू मेहनत कयूं पिया ऐं असां सां चोरनि ज़ुल्म कयो आहे। ॿिए पासे मोहन जो दड़ो पुलिस जो चवणु आहे त असां वटि हिन चोरियुनि जो को बि केस दाख़िल नाहे करायो वियो। हिननि चयो त मोहन जे दड़े जे आसपास अमन अमान जी सोताल खे बहितर बणायो वेंदो। चोरी में मुलवस चोरनि खे बख़्श न कयो वेंदो। अमन अमान बरक़रार रखणु बहितरीन तरजीह आहे।